अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां एक यादगार महफ़िल उस्ताद जलाल चंडी साहब जी तव्हांजे लाइ खणी आया आहियूं। दोस्तों, हिन महफ़िल जा तमामु बहितरीन कलाम आहिनि ऐं जंहिंजी वजक बि तमामु बहितरीन आहे। उस्ताद जलाल चंडी जी यादगार महफ़िल जो ही चौथो नंबर कलाम आहे, जंहिंजा बोल आहिनि मूं काॾऊं ईद मल्हाई आहे। दोस्तों, हिन कलाम जो शाइर आहे अली हसन बबर। दोस्तों, हिन महफ़िल में तावन कयो आहे असांजे पहिरीं प्यारे दोस्त अली शेर भट्टी साहब, झटपट बलोचिस्तान खां। दोस्तों, उस्ताद जलाल चंडी जो चाहींदड़ तमामु घणो परस्तार ऐं उस्ताद जलाल चंडी जो वेझो दोस्त पिणु आहे। दोस्तों, हिन महफ़िल में हुनजो ई तावन आहे। उम्मीद त हीअ महफ़िल तव्हांखे तमामु घणी पसंदि ईंदी। अगरि पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। महिरबानी दोस्तों। पर भी मुझो ईद विनाई, ओ पर भी मुझो पर भी मुझो ईद विनाई आयो कोन सनम हेल बि मूंसां थी वियो साॻो परो को कम ॾाढा माण्हू खिलियम ईद जे ॾींहुं अलियत हिन कलाम लाइ फरमाइश आहे सोणे सैयद मुबारक अली शाह जी ऐं मोहम्मद हाशिम डोमकी जी ऐं गुलाम सरवर डोमकी जी कोटिया खां, अली शेर खान भट्टी जी, तिरानवे रिंद जी फरमाइश आहे। ओ मुकाॾऊं ईद मल्हाई आज़ोरी संगतिन में दिलाई, वधक लाइ फरमाइश आहे अब्दुल कयूम चांडीअ जी ऐं तहसीलदार रिंद जी फरमाइश, सोना खान जी फरमाइश आहे, मोहम्मद कजक जी फरमाइश, दीन मोहम्मद कजक जी फरमाइश। मुकाॾऊं ईद मल्हाई आज़ोरी संगतिन में दिलाई, रसम दुनिया की निभाई आज़ोरी संगतिन में दिलाई, मुकाॾऊं ईद मल्हाई आज़ोरी संगतिन में दिलाई। पेशकश सिंधी म्यूजिक स्टेशन। रसम दुनिया की निभाई आज़ोरी संगतिन में दिलाई, मुकाॾऊं ईद मल्हाई आज़ोरी संगतिन में दिलाई।
मुबारक लाइ फरमाशा मोहम्मद उस्मान जमाली झटपट का फरमाशा राहत खान रिंद जी खान मोहम्मद जमाली की फरमाशा पेशकेश सिंधी म्यूजिक स्टेशन अरबी मौजूई तू विनाई है लब कोन आयो अलारे है लब कोन आयो। दोस्तों मां उम्मीद थो कयां त ही कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि आया हूंदा। अगरि ही कलाम पसंदि अचनि त असांखे पंहिंजी राय खां आगाह कंदा, असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, वीडियो खे लाइक कंदा ऐं पंहिंजे भाउ नेक मोहम्मद सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह ताला अॻी वीडियो में गॾु